जय शदाराम। सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी इहा ख़बर असांजे समाज जी साॻी रायपुर जी आहे। रायपुर शहर जेको छत्तीसगढ़ जी राजधानी आहे, त असां सभिनि हाल में ॾिठोसीं त छत्तीसगढ़ जी नई राज्यपाल जे रूप में अनुसुईया उइके पदभार ग्रहण कयईं ऐं शपथ ग्रहण कयईं। तंहिंखां पोइ राज्यपाल अनुसुईया उइके छंछर जो जन्माष्टमी जे शुभ अवसर ते शदाणी दरबार तीर्थ रायपुर द्वारा आयोजित कृष्ण जन्माष्टमी महोत्सव में शामिल थी। त उते उन्हनि सभिनीनि उपस्थित आम माण्हुनि खे श्री कृष्ण जन्माष्टमीअ जी हार्दिक वाधायूं ऐं शुभकामनाऊं ॾिनई। त हिन अवसर ते राज्यपाल पंहिंजा शब्द ज़ाहिर कयईं ऐं चयईं त इहो मुंहिंजो सौभाग्य आहे त शपथ ग्रहण करे मूंखे अञा 1 महीनो बि न थियो आहे त मूंखे हिन पवित्र स्थल में अचण जो ऐं संतनि जो आशीर्वाद वठण जो मौक़ो मिलियो। संत ऐं गुरु ॼणा सॼे समाज खे सही रास्तो ॾेखारण जो कमु कंदा आहिनि। हुननि जे वीचारनि ऐं शिक्षा खे जेको माण्हू पंहिंजे जीवन में उतारे वठे, सा उन जो जीवन सफल थी वेंदो आहे। इहो सिंधी समाज जो प्रमुख तीर्थ स्थल आहे। हिते दीन दुखियुनि जी सहायता लाइ स्वास्थ्य शिविर सहित अन्य महत्वपूर्ण कार्य कया वेंदा आहिनि। इहा ई सच्ची मानव सेवा आहे। ऐं राज्यपाल शदाणी दरबार में संत गोविंदराम साईं तथा धुनीवाले साईं साहब जा दर्शन कयईं ऐं सभिनीनि जी सुख समृद्धीअ जी कामना कयईं। त अॻिते राज्यपाल इहो बि चयईं कि तव्हां सभिनीनि जे विच में अची करे इहो मुंहिंजो ॾाढो सुखद अनुभव आहे। इहो सिंधी समाज जे अनुयायी जो आस्था जो केंद्र आहे, जंहिंमें पूरे देश एवं पाकिस्तान मां बि हिंदू तीर्थयात्री हिन पवित्र भूमिअ में ईंदा रहंदा आहिनि। ऐं विभाजन खां पोइ सिंधी समाज जी वॾी आबादीअ खे हिते विस्थापित थियणो पियो। उन्हनि वॾो संघर्ष कयो। तंहिंखां पोइ इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि सिंधी समाज हिन संघर्ष में बि न त विचलित थिया ऐं न ई टुटिया, जबकि उन्हनि पंहिंजे मूल्यनि खे सदा अक्षुण बणाए रखियो ऐं ठाहे रखियो। हुननि पंहिंजी उद्यमशीलता, पंहिंजे उद्देश्यनि जे प्रति वॾी दृढ़ निष्ठा रखी करे सफलता जी ऊंचाइयुनि खे प्राप्त कयूं। भॻवान श्री कृष्ण भी गीता में निरंतर कमु कंदो रहण जो संदेश ॾिनो आहे। सिंधी समाज भी हिन सूत्र जे हिसाब सां निरंतर अॻिते वधे थो। ऐं श्रीमती राज्यपाल इहो बि चयो त दानशीलता जी प्रवृत्ति भी सिंधी समुदाय जी पहचान आहे। उहे ग़रीबनि लाइ लंगर जी सेवा, प्यासनि खे पाणी पीआरणु, दीन दुखियुनि जी मदद करणु, अहिड़ा कार्य दान पुण्य जा कार्य हमेशह कंदा रहंदा आहिनि। ऐं भॻवान कृष्ण जी बि इहा ई सीख हुई। त अॻिते राज्यपाल इहो बि चयो कि भॻवान श्री कृष्ण जो जीवन ई दर्शन आहे। चयो त इहो बि वेंदो आहे कि उन्हनि खे छड़ो यादि करण सां असांजी सॼी तकलीफ़ुनि खां असांखे मुक्ति मिली वेंदी आहे। भॻवान श्री कृष्ण भगवत गीता जे माध्यम सां जीवन जे उद्देश्य ऐं जीवन जीअण जी कला तरीक़े लाइ ॿुधायो हुयो। गीता हिकु अहिड़ो ग्रंथ आहे जंहिंमें जीवन जे हर मोड़ में अचण वारियूं चुनौतियूं ऐं समस्याउनि जो समाधान मिलंदो आहे। श्री कृष्ण भॻवान गीता जे माध्यम सां हमेशह निष्काम भाव सां कर्म करणु एवं हुन पर विश्वास रखण जी प्रेरणा ॾींदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त कर्म करण ई तुंहिंजे अधिकार में आहे, पर फल कॾहिं न आहे। इहो अॼु जे युग में पूर्णतः प्रासंगिक बि आहे। उन्हनि चयूं त भॻवान श्री कृष्ण पंहिंजे हर रूप में अद्भुत एवं अद्वितीय आहे तथा भॻवान जीवन जे हर रंग में परिपूर्णता वठी करे वेठो आहे। उन जे जीवन जो हर पहलू असांजे लाइ प्रेरणादायी आहे। राज्यपाल पंहिंजे राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग जी उपाध्यक्ष जे कार्यकाल खे यादि कंदे हुए ॿुधायो त हुन समय हुन द्वारा समाज जे निचले ऐं ग़रीब तबके जे कल्याण लाइ चङा कार्य कया विया। उहे कार्यकाल जे आख़िरी ॾींहंनि ताईं माण्हुनि जी समस्याउनि जो समाधान कंदी रही। कार्यक्रम खे संत श्री युधिष्ठिर लाल संबोधित कयो। हिन अवसर ते सांसद सुनील सोनी, पूर्व विधायक श्रीचंद सुंदरानी, भारतीय सिंधु सभा जा प्रदेश कोषाध्यक्ष ललित जयसिंह, उदय शदाणी, अमित जीवन, नंदलाल साहित्य, अमित चिमनानी, सचिन मेघानी सहित समाज जा गणमान्य नागरिक उपस्थित हुआ।
त असांजे सिंधी समाज जी हिन ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं सिंधियत खे वधायो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय शदाराम।